घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी साईं घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी वॾो तंग कयो आहे मामे लोंग हिन जी ज़बान खे लगाम ॾियो वॾी ख्वारी थो करे बा ॿाहिरि तव्हांजो ने लोंग जीअण हराम कयो आहे न त घर में वरी नबुल नांग वारा फूकार हणंदी थी अचे अदा काॾे हलियो वियो है अम्मा हिते सॼो घर मथे ते खणी छॾियो इहो अम्मा दोस्तनि सां मखाने ते गॾुसि थोरी सवाई लॻी वई सो सफ़ा पिनकी अची वई असां मवालियुनि खे हल पुनहल तुंहिंजा नसीब मरिया त हिकिड़ो पुटु ॼणे वई उहो बि कंहिं न कम जो बाबा इनमें अम्मा जो कहिड़ो ॾोह आहे मरी वई वेचारी पोइ बि मेणा थो ॾेसि छा थियो छोरा छा ते रड़ियूं कंदो अची अब्बा अरे छोरा छा थियो अब्बा संग ते दवा मिलण खां पोइ जानू ज़ारू खाई छॾियो ऐं मामा लोग चितो थी पियो बंदूक खयो थो अचे बा अरे नालो मोचारो अथई कम निभागन वारा अथई अरे होटल ते वेही रोज़ी जाए ते न तो लाई निराने वांदो वेठोसि न वॾा थी विया लाथ में त कहिड़ी अरबा कथा थी पई तकड़ में अब्बो छोरो न मुसीबत है मुसीबत बोड़ो माण्हू महफ़िल में न माना महफ़िल जो तॾा वेड़ा बस हा बाबा भानी ता वेजिया तेरा दादू ईंदो पोइ भानी खां परियां त सेवण आहे बाबा अब्बा तूं हिते सुकून सां वे मां अधे खे बनीअ ते चक्कर हणाए थो अचां हा भई हिन करे लीमा ज़िंदगी में को चङो कमु त कयो कोन अथई इहो को चङो कमु करे हिन आफ़त खे वञी बनी में सटे आहे घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी घोड़ी अखे घुमरी हल पुनल तुंहिंजा साॻिया ई प्रकार अञा पुराणी आदत न वई मासात आशिक उहे हूंदा आहिनि जेके प्रिय जे इंतज़ार सां बि प्यार कनि मासात भला एॾो शहपरनि खे छो थो वठी मासात तुंहिंजे ॾियण जे लाइ आउं को बि तोहफ़ो कोन वठी आयो आहियां इन जे करे शहपरनि खे पियो वठियां बीठो चङो हाणे चङो मुंहिंजो रस्तो छॾ त मां वञा अॼु त गज़ब जी सुहिणी थी लॻे सची मासात मां सुहिणी आहियां कसम खण मासात जंहिंजो चई इन्हनि शहपरनि जो जेके हींअर वठी पियो कसम त कूड़ा खणंदा आहिनि मां त तुंहिंजो सचो आशिक़ आहियां पुनल बेवफ़ा हूंदा आहिनि ॿुधो कोन अथई त ससुअ खे पुनल केॾा सूर ॾेई वियो पुनल बेवफ़ा कोन हो पुनल खे ससुअ जा ॾेर खणी विया तूं बेफ़िकर थी मूंखे केरु कोन खणी वेंदो पुनल ससुअ जो पुनल किथां जो हुयो उहो पुनल केच मकरान जो हुयो ही पुनल लाड़काणे जो मां बि लाड़काणे जी आहियां हाणे रस्तो छॾ त मां वञा बिस्मिल्लाह छॾियो न रस्तो त वञा अचो 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 विख विख तो कुर्बान वञे पुनल कुल्लू वशरबू कुर्बान वञा हकीम साहब हुकुम कयो अॼु वॾे कम जी बूटी हथ कई अथमि हकीम साहब कंहिंजे भत मां चोराए आयो आहीं छा हथ वारी बूटीअ जी ॻाल्हि नथो कयां बेवकूफ़ जड़ी बूटीअ जी ॻाल्हि थो कयां छड़ी बूटी हकीम साहब बूटी छड़ी ऐं सगरी थींदी आहे छड़ी बूटी नथो चवां जड़ी बूटी थो चवां जे मुर्दो खाए त ट्रपा ॾींदो वते कुल्लू वशरबू हकीम साहब मुर्दनि जो इलाज थोरे ई कंदासीं जिन खे ख़त्मो नथा ॾियारनि कुर्बान वञे उन्हनि जे इलाज जा पैसा केरु ॾींदो मुर्दनि जो इलाज कोन कंदासीं मुर्दे जो मां मिसाल ॾिनो आहे
को मरीज़ अचे त जड़ी बूटी कटे फकी ठाहे उनखे आज़मायूं था कुल्लू वशरबू अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम कुल्लू वशरबू हकीम साहब मूं अॼु तव्हांजे उमेद खणी आयो आहियां मूंखे तव्हां में वॾी उमेद आहे मूंखे उमेद आहे त तव्हां मूंखे ना उमेद न कंदव कहिड़ी उम्मीद खणी आयो आहीं खोले सम्झाए कुर्बान वञाए हकीम साहब मां तोखे कन में ॿुधाईंदुसि ॿुधाए मुंहिंजे कन में कश्मीर खां बि ॾुखिया मसला मूं हल करे छॾिया आहिनि अहिड़ी जड़ी बूटी तो खारायां जो तुंहिंजा बचड़ा बि मूंखे दुआऊं कंदा बशरबू कुर्बान जी हकीम साहब इहा जेका जबलनि मां जड़ी बूटी आंदी अथमि इहा कटे फकी ठाहे हिन खे ॾींसि त फरत अचेसि कुर्बान वञे हाज़ुर इजो तो ठाहे ॾियो सदको वञाए हे सोना सिंगार करे काॾे निकिती आई वञा पई फुफी वारनि जे घर असांजे घर कहिड़ो कुतीअ बचा ॾिना आहिनि जो तोखे खाईंदी असांजे घर बि चकर ते ईंदी कर बाबो रोके तो त ॿाहिरि न निकिर अला इहो त बाबा ॾे ज़ुल्म थो करे तो जहिड़े पकीअ खे पिंजरे में रखण वॾो पाप आहे नूर सो मां पिंजरे वारो पखी आली मां तूं जहिड़ो खटो आई ॻाल्हियूं बि अहिड़ियूं ई खटियूं कंदो आई सजण साईं मां बि तुंहिंजे लाइ तोहफ़ो अहिड़ो ई आंदो आहे खट मिठड़ा त ॿाहिरि खाईंदा आहिनि तूं वरी कहिड़ी अम्मा जेॾी आई तूं बि त ॿार आई छो तोखां त मां वॾी आहियां सदको वञाए जे वॾी आई त पोइ ॿारनि सां प्यार कर न जे ॿारनि जी दुआ लॻई न त ॿारनि बचनि जी माउ थी वेंदी नूर सो चङो हाणे ॿाराणी न कर परे थी त मां वञा हले वञो पर हिन लीमे ॿार जी पारत अथई रोज़ानो पढ़े दीदार जो दुकड़ो कराईंदी कर दुको त कोन मिलंदई बाक़ी धिको चवें त ॾेई वञाई पंधु कंदे जे धिको खादम प्यार मजा जे छाती लातम मुंहिंजी बतलो वधी जॾहिं मां वॾो थींदुसि सुख सवे सभु तोखे ॾींदुसि मुंहिंजी बतलो लीमा इहो त बेत आहे किताब जो उबतो तो पढ़ी सदको वञा इहो बेत उबतो सही आहे सुबुतो थियो त सॼो कमु ड्रही वेंदई चङो लीमा हाणे मां वञा थी सुभाणे बाग मां लीमा पटे सदोरे खे ॾिजा त असांजे घर ॾेई वञे हाज़ुर मुंहिंजा सोणा साईं मां सदको वञा सुभाणे मुंहिंजा नाले भाई सभु तूं ते घर हूंदा ॿियो हुकुम सजण साईं मिठा माण्हू ओ ग़रीबनि जी तोखे भारता असल में चवंदा आहिनि त ज़बान चंबजी कहे न कम जी मुंहिंजो इहो मतिलबु न हो मुंहिंजो मक़सदु आहे त मिर्चू खे परणायो ओ इहो थी माज़ूर कोटा खे मोड़ था बदिराइनि मोड़ था रिधराइनि हा बाबा हिन जी शादी करायो त छुटे जान जग जी चाचे ख़बर जो पुटराई या हकीम जो प्यार तो करी या दवा जो वजन तो समझाए ओ बतल सच पुछे न त अॼु सफ़ा कोए थी कोए दिल थी चवे त टकरू हणी तोखे पंहिंजो बणाए छॾियां घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी वथाई हाणे मां सोचां थो पियो त दयाणी जो संग किथे ॾेई मिर्चू खे लीमे सां परणायो छा थो पियो विफली दयाणी खे ॾेई ऐं मिर्चू खे लीमे सां परणायो वाह रे वाह असल में चवंदा आहिनि त ज़बान चंबजी कहे न कम जी मुंहिंजो इहो मतिलबु न हो मुंहिंजो मक़सदु आहे त मिर्चू खे परणायो ओ इहो थी माज़ूर कोटा खे मोड़ था बदिराइनि मोड़ था रिधराइनि हा बाबा हिन जी शादी करायो त छुटे जान जग जी हा बा
मिर्चू जी शादी था करायो उहा अची करे का कनन में मोलियूं वजाए बाकी असांजो कम चढ़ियल आहे महागाई वाकई चोट चढ़ियल आहे अदा बाबो सही तो चवई बाबा मां मासी साबू जे घरां चकर ॾेई अचां कल्ह बि परी आई ॾाढा इलाज करे वई आहे लिहाज़ अदी अॼुकल्ह लिहाज़ माण्हू मां मोकिलाए विया तूं पंहिंजो थोरो ख्यालु कंदी कर बाबा मूंखे मोकल ॾे त मां परी जन जे घरां चकर ॾेई अचां न त ही मिर्चू मूंखे मोगो करे छॾींदो मां सदको वञा मुंहिंजी अंबड़े तूं चांहि ठाहे पोइ भली वञी चकर ॾेई आ पर हा सुतत वरजे अम्मा ओ अम्मा सोणी धीअ खे त मोकल वठाए नहीं हाणे कुझु न पुटनि लाइ बि कुझु कर छा कयां पंहिंजे मुड़ुस खे ॿुधायो पंहिंजे मुड़ुस खे चओ त पंहिंजे प्यारे बचड़े ऐं हिन छकड़े खे ख़र्ची ॾे त घुमी अचूं ई वठ 50 रुपयो ई वञो 2 दर्जन केलनि जा वठी आ हिकु वॾी त बि चांहि जी ऐं जेके ॿिया पैसा बचनि न उहो ईअं न उॾारे छॾिजो आस्ते आस्ते खपाइजो निफागा छा थो सोचे हिन भाउ खे बि चांहि पीआरजाए वञे अबा हिन पजामा केला बि ईंदा पती बि ईंदी ऐं असां चांहि बि पीऊं पोइ जेके बचनि तोखे मोटाए अची ॾियूं न मुंहिंजा बच्चा हो 2 ॾींहं खणी ख़र्ची न ॾींदोमांव कुझु त तव्हांजे बि खीसे में हुजनि न खबड़ो कुझु थिए ई कोन थो हिकु ॾींहुं 50 रुपया तुंहिंजे लाइ केला बि वठी अचनि चांहि जी दॿी बि वठी अचनि वरी हुनखे चांहि बि पीआरे हाणे 10 रुपया बि कोन बचंदनि सड़ाई थी जवान बच्चा थे 50 बि वठो केला बि वठी अचो पती बि वठी अचो आ वठो 100 रुपया वरी चकर ॾेई अचो विढ़ो न बचल करे त छा करे इंतजार करे करे थकजी पई आहे ना मूंखे खुला कराए मुंहिंजो हिसो मूंखे ॾे पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे अरे तूं फिक्र न कर अॼु तोखे वॾो माल वठी ॾींदुसि ज़ाल वठी ॾींदे दा संग सस्ता थी विया छा ओ बोड़ा ज़ाल न माल 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 बाल वठी ॾींदे हिन बोड़े मां त लो थी वियासीं मुंहिंजी दिलि बि चरी आहे वञी फ्रूट सां फाथी आहे अची इहो लीमो त ॿुधायांसि थी मुंद जी निड़ीअ खां वठी लीमे वांगुरु निपोड़े साथ ई कढांसि छा थियो अदा पेट में वट पई थी आहे यार पेट में मट पुॼी वियो अथई वट न यार वट वट पेट में सूर पए थो लीमा काॾे मरी वियो है सुबुह सां अन्न न पाणी इंतजार पई कयां तुंहिंजो सदको वञाए ए सुबुह सां पापे जी नेरण खां प्यार जी नेरण भली थी प्यार खे नेराने दवा समझ ॾींहं में 2 दफ़ा दीदार कराइण सां हुसन में इज़ाफ़ो थींदई नूर सां चाचे ख़बर जो पुटराई या हकीम जो प्यार थो करी या दवा जो वज़न थो समझाए ओ बतल सच पुछे न त अॼु सफ़ा कोए थी कोए दिल थी चवे त टकरू हणी तोखे पंहिंजो बणाए छॾियां पर छा कजे शरीयत विच ते नेका ऐं मुले खे स्पीड ब्रेकर ठाहे छॾियो आहे न त पंहिंजी शादी ईअं यकीन करे पाण न चऊं बुआ वॾी तकड़ अथई पढ़ने जी के इहो ॿुधा लीमा तूं मुंहिंजे लाइ लीमा आंदा आहिनि ओ लीमा माण्हू ओ ॿिया बि हज़ार सिंधी लीमा पधेरा लखन में हा खटड़ा लीमा हा लीमा कलाम चई नटाए थो मां सदको वञा केर थो लटाए बा अल्लाह न करे जो मां लटाया हे ॾिसो हे तुंहिंजा हे लीमा हाज़ुर हे तुंहिंजा लीमा हे संभाले रखजांइ पर शादीअ खां पोइ हिन लीमे सां इहो असरु न कजांइ जेको इन्ही लीमन सां कंदी आहे बाबे ॾिसी वरितोई त ॾेखारींदो ई मंझंदि टाक जा तारा सदको वञाए ॾींहं जा तारा त ॿुधानि इहो मंझंदि जा तारा वरी तोखो थो ॿुधा ॿुधी अथो ॾिसणा अथई जिते बि बाबू अचे थो पोइ हल पुट लीमे जो नसीब मोकिलाणी न आहे सदको वञाए मोकिलाईंदो वरी कहिड़ो दुश्मन तोखां
जे जानू ॿाहिरि आहे न त ठीकु आहे, जे घर में अचे थो त धयाणी वठी ॾियो, धयाणी वठी ॾियो। हे, आ पुट आ पुट आ ओए हो थई वरी अलाए कंहिंजो जानवर छिकियो थो चई पियो। पुट वरी छा कयो थो अचे? हलिया कुर हलिया आ पपुरीअ खे तकलीफ़ न ॾे, मां चपा पूरी बाश लॻो पियो आं। मौलाना मुदे हथ दी ताए न पीअंदे बाती हिते बंद हुदे आ। ईअं न चओ, अंग बि मूंखे तो जेतिरी प्यारी अथई, तूं नाराज़ न थी, तूं भली चांहि ठाहे आ भला। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। हल रे पुनल तुंहिंजा नसीब पीरीअ में बि पियो थो लोड़ी लोड़। बाबा बनी ते वेठो थो दाहूं करी कलाक थियो आ, कम त मां थो कयां। वो छोरा मूंखे चेल में सूर पइजी वियो आहे, सूर सटू थो खाए, सटू। सूर सटू नथो खाए बाबा, तुझो रूह सटू खाए तो, खैरू के सब ख़बर आ। खैरो हाणे तूं हीअं कर, बनड़ीअ जो कमु कर त मां सट पंध जी करे वञी घरों मानड़ी खणी अचां। बाबा अद्धी मानी खणी ईंदी, तोखे तकलीफ़ आ, तू पंध जी तकलीफ़ न कर। अदा हली अचो, ॿाहिरि अची मानी खाओ। अद्धी अची अमड़ बचल देर कई, हिते त खैरूअ जो बुख में साह पियो वञे। बाबा तोखे त बुख कोन लगी हुंदी। अमड़ आई रोज़ीअ खे जवाब थोरो ई ॾिबो आहे, बाक़ी हे त ईअं ताड़ी वेठो हो जीअं बिलो खीर खे ताड़े वेहंदो आहे। अद्धी लधे वारनि खां मुंहिंजे लाइ मखण वठी आई। अदा मासी साबु दूध ही कोन ॾिनो, मखण किथां ॾींदी? ओए रे बिला माणे मखण खाईंदी, मखण तो पुटु खाए। अरे बिस्मिल्लाह ॾी करे वे खा जेको नसीब में अथई। विढ़ो पाण में ऐं ॾो मुंहिंजी मुईअ मां जो। अम्मा त कुझु कोन खणी आई ॾाज में, तोखे ॾाॾे छा ॾिनो हुयो? हा साईं, माणे वॾी मिल्कियत खणी आई। अरे जेको खणी आई न पीरीअ में उन खां पंजूण ते ख़र्च कराए मुई, तॾहिं वञी कबर में पई। हे 10 एकड़ ॾाॾे जा आहिनि मुंहिंजे नाले थियल, निभागा छोरा। हाणे छॾियो मेहणनि खे, बिस्मिल्लाह करे मानी खाओ। अॼु बि पटाटा पचाया छा? न पटाटा न पचाए, बाक़ी तुंहिंजे लाइ कुकड़ था को वात थी भलो, रोज़ कुकड़ खाईंदो पुटु गिर गिर। अॼु बि पटाटा पचाया शीशा में। न भले जानू पुट भला मानी खाई हो। सुबुह निकतो आ, अञा ताईं कोन आयो आहे। छोकरनि साइकिल वती आहे, हूंदो उन्हनि जे पोयां। बस न भुल, जे जानू ॿाहिरि आहे न त ठीकु आहे, जे घर में अचे थो त धयाणी वठी ॾियो, धयाणी वठी ॾियो। हे, आ पुट आ पुट आ ओए हो थई वरी अलाए कंहिंजो जानवर छिकियो थो चई पियो। पुट वरी छा कयो थो अचे? हलिया कुर हलिया आ छोरो बचड़नि वारी कुती पकड़ी थो अचे छा? बाबा हलिया छिकराए जो लग रहा है। अम्मा तू बच हलिया हलिया। पुट कहिड़ो जानवर काया आहियूं? हथ कढी रसीअ मां। न मां कोन कढियल हथ। बाबा तू अंदर थी, सासी तोखे ॾिसे थो ठुजे थो। हलिया ॾाह पुट छॾीसि। बाबा ओ बाबा तू सासिन खे पाणी पिया जा।
अतीना पोपली आया ददबदी थोतली आया पोपली ले तो ते तेल मानींदो भादर वालो मालींदो ये ॾुखिया ॾींहं अलाह अलाए कंहिंजे लाइ आणींदो जो उहो हिन पोपरीअ खे माणींदो। अम्मा पंहिंजे पुट ते थमदाए अथनि न त मुंहिंजी थबल अथनि अतीना पोपली आया ॾाढी ॾुती तोतली आया। छोरा भेण जो नालो न वठ, हीअ तुंहिंजो नालो वठे थी। अम्मा झल धीअ खे त नज़र जी न पए, पोइ वरी वतंदीअ नज़र जा धागा वटराईंदी। मूं ते तेल न दल हलंदो थो मां तेने दला थी तावां ता। ओ अम्मा असांजे ॻोठ में कार ज़बानियूं घणियूं आहिनि, मूंखे कीअं ख़बर पवंदी त तोखे कंहिं नज़र आई। अतीना पोपली आया ददबदी थोतली आया पोपली ले तो ते अला यार असां बि तॾहिं जा एॾा ख़राब थोड़ी आहियूं हेॾा भले असांखे भेण वणंदी आहे हिन ॻाल्हि खे छॾे ॾे, मूंखे पंहिंजो घर आहे। मासी ख़ुशबाश लॻी पई ऐं ॿिया सभु घर वारा बि ख़ुशि आहिनि। मौला बख़्श, मौला जा करम आहे। तूं ॿुधाए अदी साहिब ऐं धीअ परी ख़ुशि आहिनि न? मासी सलाम ॾींदियूं बा तव्हांखे घणा। अब्बा अखियुनि ते वालेकुम अस्सलाम वालेकुम सलाम। पोपरी उथी त मोलण जे लाइ चाहे त ठाहे वठ। मासी पोपरीअ खे तकलीफ़ न ॾे, मां चपा पुरबाश लॻो पियो आहियां। मोलना मुंहिंजे हथ जी ताए न पीअंदे बाती हिते बंद हुजे हा। ईअं न चओ, अंग बि मूंखे तो जेतिरी प्यारी अथई, तूं नाराज़ न थी, तूं भली चांहि ठाहे आ भला। असां चवां त छोरीअ खे टप चढ़ी वञे हा। थुत नती ठणाई पिताई वाली मती न ताए तिलिफ हितली चाल तंदा। पोइ इहो हिकिड़ी बस पोइ हे छा पीअंदो? मां ताए हिन दे लाइ चाल तंदा। दादी थई वसाके बस त पोइ खणी धो धो दादा ए लाउती घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी। ॻाल्हाइण जो तरीक़ो अथई छोरा, मां हकीम आहियां, इहो इंसान छो चई? कावड़ छो तो करी हकीम साहब हिन कुर्बान थे, मूं तोखे इंसान चयो आहे, को हैवान थोड़े चयो आहे। हाणे छॾे न कम खे, हमाम दस्तो खणी जड़ियूं बूटियूं कुटे वठ। अबा हाणे आई हा मोबाइल, कचारनि जो त सत्यानाश करे छॾे। हर को मोबाइल ते हलो। चाचा असां हाणे हलंदा रही। अबा हाणे तव्हांजी मर्ज़ी, न त हाणे तओ तोखे तपियो पियो, न त मानी विझण में कहिड़ी देर। चङो चाचा, हाणे दुआ जी नज़र। चाचा गंज थी वियो, हाणे मोकिलणी न आहे। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी साईं। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी। ला